मूंखे उमेद तव्हीं ख़ुशि हूंदा। साथी अॼु ॻाल्हाईंदा पाण पाणीअ ते, सिंधु जे पाणीअ ते। काइनात ऐं फितरत जा कानून ॿुधाइनि था त हयातीअ जी शुरूआत पाणी मां थी आहे। हिन धरती ते फितरत हज़ारे वरे पहिरीं एहसान करे छॾियो जो ख़ूबसूरत अहिड़े क़िस्म जूं नदियूं ॾिनियूं हिनखे। जेकॾहिं हज़ारे साल पहिरीं हिंदूकुश जबल वारे पासे बर्फ़ानी इलाइक़ा बर्फ़ न वसिया ऐं बर्फ़ जा जबल न ठहंदा त अॼु असां वटि सिंधु दरिया जो पाणी न अचे हा। दुनिया में हूअं हज़ारनि क़िस्म जो असां सिंधी माण्हू ड्राड़ू हणूं, पर असां दुनिया में अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं सुञाता वेंदा आहियूं त उहो सिंधु दरिया ऐं मुंहं जे तड़े जे करे सुञाता वेंदा आहियूं। असांजा हूअं भले थोड़ा सा तियूं ॻाल्हियूं हुजनि, छो जो लतीफ़ बयानु कयो आहे सिंधु दरिया खे। उन दरिया मथां हींअर ॿार पिया थियनि। दरिया जो डेल्टा तबाह थी वियो आहे, दरिया जो कचो तबाह थी वियो आहे, दरिया में हज़ारनि क़िस्मनि जा ज़र लाथा विया आहिनि, दरिया में किरोड़नि क़िस्मनि जा जे वण थींदा उहे वटिजी विया आहिनि, ख़तम थी विया आहिनि, नस्ल तबाह थी विया आहिनि। दरिया हयाती लेखियो वेंदो आहे दुनिया जे आलमी कानूननि में। जेके बि दुनिया में दरिया आहिनि उहे हयाती लेखिया वेंदा आहिनि, पर के दरिया मोल सॾिबा आहिनि। उहो इन करे जो उनजो पाणी डेल्टा ताईं न पहुचंदो आहे, आख़िरी पछाड़ ताईं न पहुचंदो आहे। सिजावल वारे पासे जा हज़ारे ॻोठ, सवे शहर, हज़ारे मुक़ाम, मस्जिदियूं, कब्रिस्तान, समुंड गिड़काए वियो सिंधी माण्हुनि जा नसुल। उन दौर जा उतां जा माण्हू चवंदा जंहिंजे घर में मण खां मथे सोन न हूंदो उहो ताक में वेही ड्राड़ न हणंदो त तूं पैसे वारो आहे। उतां जो माण्हू मच्छी मारण खे ऐब सम्झंदो। अॼु उते पाणी पीअण जो कोन्हे। हज़ार एकड़ लख एकड़ समुंड पाए आयो आहे धरती सिंधु दरिया। डेल्टा उन खे चइबो आहे जेका दरियाहनि जी ॿचेतानी थींदी आहे। डेल्टा हज़ारे एकड़ धरती ठाहींदी आहे। सिंधु दरिया ते हिकिड़ो पुराणे दौर में नालो रखियो वेंदो दरिया बादशाह। बादशाह हुनखे चइबो आहे जंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हुजे। सिंधु जी मर्ज़ी हूंदी त कहिड़े पासे वञे थो। हुन जी मौजूद दुनिया में शाइरनि सिंधु जे अलाए केतिरनि लिखियो आहे, गायो आहे। उन दरिया जी उहा डेल्टा तबाह थी वई आहे। अंधी मुलण जहिड़ी मच्छी जेका दुनिया में किथे हुनजी जिन्स कोन्हे उहा मरी वई आहे, मरण ते आहे। सिंधी माण्हुनि खे पाणी पीअण जो कोन्हे को, थर जा हज़ारे माण्हू मरनि पिया, मोर मरनि पिया, माल मरनि पिया, माण्हुनि खे पाणी पीअण लाइ कोन्हे को। हेॾा मथां हुनजे मथां नवां केलाल ऐं नवां डेम था ठाहिनि। असांजा हुकुमरान कोर्ट में केस दाख़िल कंदासीं। दरिया सिंधु सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहे। सिंधु दरिया कंहिं हिक सिंधी माण्हू जो नाहे। हर दौर में जॾहिं बि सिंधु दरिया मथां वार थिया आहिनि त सिंध जा सभु माण्हू गॾिजी विड़िया आहिनि। अवामी तहरीक हुजे, JUI हुजे, फज़ुल ख़ालिद महमूद सूमरे जहिड़ो माण्हू सदाईं सिंधु दरिया ते वेड़ कई आहे। असांजो खोड़ सदरा सिंधु दरिया ते माण्हुनि वेड़ कई आहे। सिंध जे माण्हुनि गॾिजी उन दौर जे हुकुमरान ख़िलाफ़। हे सिंधु दरिया ते को नओं फ़ैसिलो नथो मड़ियो वञे। अलाए केतिरा फ़ैसिला मड़िजी चुका आहिनि जिन ते अमल थी चुको आहे। सिंधु मूं चयो त सिंधु दरिया सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहे। इन जे करे जॾहिं क़ौमी मिल्कियत आहे त क़ौमी मिल्कियत सभिनि जी थींदी आहे। मिल्कियत जा घणा पासा थींदा आहिनि। ज़ाती मिल्कियत थींदी आहे, क़ौमी मिल्कियत थींदी आहे, जागीरदारी मिल्कियत थींदी आहे, वरसे में मिलियल मिल्कियत थींदी आहे। मिल्कियत घणा पासा ई असां वटि लेखी वेंदी आहे, पर उन्हनि मां दरिया असां सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहे। सिंधु ज़रखेज़ आहे। सिंध में हज़ारनि क़िस्म जा बाग थींदा आहिनि, सब्जियूं थींदियूं आहिनि, मेवा थींदा आहिनि। उन सिंधु दरिया जे पाणी जे करे सिंधुड़ी अंब जहिड़ो सॼी दुनिया में अंब ई कोन थींदो आहे। सिंध में कम थींदो आहे, कपह थींदी आहे। सिंध में हर हज़ारनि क़िस्मनि जा बाग, मेवा, फसल, फ्रूट थींदा आहिनि उन सिंधु दरिया जे करे। अॼु सिंध जा असांजा जेके वॾेरा पुराणनि कारनि गाॾियुनि जीपनि में घुमनि था उहो इन करे था घुमनि जो सिंधु दरिया आहे, हुन जूं ज़मीनूं आबादियूं थियनि। सुभाणे जेकॾहिं दरिया जो पाणी सिंधु जो सिंधु ताईं नथो पहुचे, मां जहिड़ो माण्हू त तगारी खणी पाण पेट पाले हलाए सघे थो, पर जिन खे हज़ार जिरेब ज़मीनूं आहिनि उहे छा कंदा? पंहिंजी तारीख़ बचाइणी पवंदी। सिंधु दरिया असांजी सकाफ़त बि आहे, तारीख़ बि आहे, धरती हिन जी सुञाणप बि आहे। असां सिंधी माण्हुनि जी सॼी दुनिया ताईं सुञाणप आहे। दरिया बचाइणो पवंदो। दरिया सभिनि माण्हुनि जी जॾहिं क़ौमी मिल्कियत आहे त सभु माण्हू असां दरिया ते गॾिजी ॻाल्हाईंदासीं। उन कानून लिखा, कानून छा जा आहिनि असांजा? दरिया असांजी जॾहिं पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे सिंधी माण्हू जी, त सिंधी माण्हू फ़ैसिलो कंदो न।
तव्हां असांखे बिजली सस्ती ॾींदो, तव्हां त असां कोयलो खयो था बि तव्हां असांखे बिजली सस्ती ॾिनी। सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो को बि केनाल ऐं डेम मंज़ूर कोन्हे सिंधी माण्हुनि खे। असां वटि अलाए केतिरनि दौरनि में सिंधु दरिया ते हमला थिया आहिनि ऐं हे बि थियो आहे। अचो हर दौर जा, उन दौर में रसूल बख्श अली जो केस विढ़ियो, हाणे दौर में अलाए केतिरा माण्हू बीठ रहियो, वॾियूं दाऊं कंदा आहियो, वॾियूं दावाऊं कंदा आहियो, सिंधु दरिया जे मामले ते ॻाल्हायो। रुगो पीपल्स पार्टी छो ॻाल्हायो? सभु ॻाल्हायूं न, छो जो दरिया असांजी जॾहिं क़ौमी मिल्कियत आहे त सभु ॻाल्हायूं। दुनिया कहिड़ी में बि रहंदड़ सिंधी हुजे जॾहिं सुञातो ई दरिया जे करे दरिया जे मसइले ते ॻाल्हाए न। फैक्ट्रियुनि जा ज़हर सिंधु दरिया जे पाणी में न लायो, सिंधु दरिया जो डेल्टा बचायो, सिंधु दरिया जो कचो बहाल करियो। दुनिया में अलाए केतिरी में सात आहियूं जेके जॻहूं घुमण जूं आहिनि, उन्हनि सभिनी खां हज़ारे भेरा सिंधु दरिया वधीक आहे। जेकर हिन ते महिनत थिए त दुनिया माण्हू हिन नदीअ ते अचनि न। सिंधी माण्हू महिमान नवाज़ रहिया आहिनि, इन खां वधीक बि ॻाल्हाए सघिजे थो, पर मुंहिंजे ख्याल में इहो घणो ॻाल्हायो अथऊं ऐं वरी अञा अॻिते हिन सीरीज़दार ॻाल्हाईंदासूं, इन ते हलंदासूं, छो जो दरिया सां सिंधी माण्हुनि जे जीअण जो सबबु आहे। असीं सिंधी माण्हू ज़िंदा दरिया करे। हक़ मौजूद।